नहमदुहु व नसल्ली व नसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राहे इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त अवां सां गुज़ारिश आहे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु बेल जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, पाड़ेसरियुनि जा हिक ॿिए ते हक़ आहिनि, सो पाड़ेसरियुनि जो असां ख़्यालु रखूं ऐं अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम असांखे इहो हुकुम फरमायो आहे त पाड़ेसरियुनि सां मुहबत कयो, पाड़े वारनि खे ईज़ायो न, पाड़े वारनि खे तकलीफ़ न ॾियो। महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम हिकिड़े मरतबा तशरीफ़ फरमा हुआ, सहाबा किराम भी मौजूद हुआ। अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम टे मरतबा हीअं इरशाद फरमायो त अल्लाह जो कसम उहो माण्हू मोमिन न थींदो, अल्लाह जो कसम उहो माण्हू मोमिन न थींदो। टे मरतबा पाण इहे फरमायूं त सहाबा किराम वेठा हुआ, उन्हनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उहो माण्हू केरु आहे? अल्लाह जे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो उहो माण्हू जंहिंजी शरारतनि खां उनजो पाड़ेसरी महफ़ूज़ न आहे। यकीनन महबूब जो फरमान सच आहे, जेको पाड़ेसरियुनि खे ईज़ाए थो, पाड़े वारनि खे तकलीफ़ ॾिए थो, उहो माण्हू मोमिन नथो थी सघे। ऐं ॿी जाइ ते महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त जंहिं पंहिंजे पाड़ेसरी खे तकलीफ़ ॾिनी उन मूंखे तकलीफ़ ॾिनी, जंहिं मूंखे तकलीफ़ ॾिनी उन अल्लाह खे तकलीफ़ ॾिनी, ऐं जंहिं पाड़ेसरियुनि सां जंग कई, पाड़े वारनि सां विढ़ियो, उहो मूं सां विढ़ियो, जेको मूं सां विढ़ियो, जंहिं मूं सां जंग कई उन अल्लाह सां कई। त यकीनन इहो अल्लाह जे प्यारे महबूब जो फरमान आहे, जेको असां तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। असां हिन ते अमल कयूं ऐं पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक कयूं, उन्हनि सां मुहबत कयूं, उन्हनि सां हमदर्दी कयूं, उन्हनि खे ईज़ायूं न, उन्हनि खे तकलीफ़ न ॾियूं, छो जो उन्हनि खे तकलीफ़ ॾियणु अल्लाह जे प्यारे महबूब खे तकलीफ़ ॾियणु आहे। जंहिं महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾिनी, ईज़ायो, उन अल्लाह खे ईज़ायो। अल्लाह पाक असां तव्हांखे अहिड़े अमलनि खां बचाए जंहिंसां अल्लाह ऐं उनजो महबूब नाराज़ थियनि ऐं अल्लाह ऐं उनजे महबूब जी नाराज़गी में यकीनन का बि कामयाबी न आहे। अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात में मिलंदासीं, तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।